बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। 99 किस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 100 हिकु नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में, इन उमेद सां त तव्हांखे भरपूर पसंदि ईंदी। दोस्तो, हलूं था किस्त नंबर 100 ते। नओं किसो। अॼोको किसो बि बनी इसराइल जो, ये कल्ह तव्हांखे बनी इसराइल जो किसो ॿुधायोसीं। हिकिड़ो नेक ज़ाल मुड़ुस हुया, उन्हनि जो किसो तव्हांखे ॿुधायोसीं। अॼु बनी इसराइल जो ई, पर हिकिड़े नेक मर्द ऐं हिकिड़े नेक बादशाह जो किसो आहे, जेको तव्हांजे ख़िदमत में असां पेश पिया कयूं। दोस्तो, बनी इसराइल में कंहिं ज़माने में कंहिं शहर में हिकिड़ो वॾो आबिद ऐं ज़ाहिद नेक बानो रब जो रहंदो हो। वॾो इबादत गुज़ार हुयो ऐं एतिरे क़दुरु जो हू जेका दुआ घुरंदो हो, रब पाक खां जेका दुआ घुरंदो हो, त हिन जी उहा दुआ क़बूल थींदी। जेका दुआ घुरे, अल्लाह ताला हिन जी उहा दुआ क़बूल कंदो हो। जंहिं शइ जी तलब करे, जेका शइ चाहे, अल्लाह ताला हिन खे उहा शइ अता कंदो। पोइ ओॾींहं राति अल्लाह ताला जी इबादत में हो, जबलनि में रहंदो हो, गारनि में रहंदो हो। कॾहिं रोज़ी मिली त खाधो, न त झंग जो को मेवो, को कीअं, उन सां पंहिंजो गुज़र मतिलबु पेट गुज़र कंदो हो। राति ॾींहुं अल्लाह ताला जी इबादत। अल्लाह ताला हिन खां राज़ी थी हिकिड़ो ककर अल्लाह ताला ईअं सम्झ त हिन जी ख़िदमत लाइ मुक़ररु करे छॾियो, जो हे जिॾे बि वेंदो हो त हू ककर हिन ते छांव कंदो हो। हे जिॾे वेंदो हो त हू ककर हिन जे मथां हिन ते छांव कंदो हो। सॼो आसमान साफ़, ॿियनि माण्हुनि ते उस, ऐं हिन जे मथां उहो ककर हूंदो हो, जेको सिर्फ़ु हिन जे मथां ई हूंदो हो। जिॾे हे वञे उहो ककर हिन जे मथां हलंदो हो ऐं हिन ते छांव कंदो हलंदो। ज़रूरत महिल उहो ई ककर मींहुं वसाईंदो हो, जंहिंसां हे गुसल वग़ैरह बि कंदो हो। मतिलबु त उहो ककर अल्लाह ताला हिन जे ख़िदमत लाइ मुक़ररु करे छॾियो। माना अल्लाह ताला बि हिन जे इबादत मां, हिन जे रियाज़त मां अल्लाह ताला बि एॾो राज़ी हुयो जो हिन खे जूं दुआऊं बि क़बूल, हे जेको चाहे उहो अल्लाह ताला हिन खे अता करे, ऐं हिकिड़ो ककर अल्लाह ताला हिन जे लाइ मुक़ररु कयो ख़िदमत लाइ। किसो हलंदो रहियो। इंसान आहे, ख़ता जो घरु आहे। रब जी कुदरत अणॼाणाईअ में हिन खां का ख़ता थी वई, हिन खां का ख़ता थी वई, जंहिं ते अल्लाह ताला जेको हिन जे मथां ककर हिन जी ख़िदमत लाइ मुक़ररु कयो हो, उहो ककर हिन खां हटी वियो। ककर बि हटी वियो ऐं हे जेका दुआ घुरंदो हो त दुआ क़बूल थींदी, उहा दुआ बि हाणे हिन जी क़बूल न पई थिए। हिन जो ककर बि हलियो वियो ऐं हिन जी दुआ जेका हुई, जेका दुआ घुरंदो हो त अल्लाह ताला हिन जी दुआ क़बूल कंदो हो, उहा दुआ बि हाणे हिन जी क़बूल थियणु बंदि थी। हिन पाण संभालियो, पर छा थो थी सघे, ख़ता हिन खां थी वई अणॼाणाईअ में। ॾाढो अरमान थियो हिनखे।
त अल्लाह ताला जी इबादत लाइ घर घाट छॾियुमि, हर शइ छॾियुमि। केॾो मूं मां रब राज़ी हो, मूंखां हे छा थियो? हिन ॾाढो गिड़गिड़ायो अल्लाह ताला जे हुज़ूर में, हिन ॾाढो गिड़गिड़ायो, तौबूं कई त रब मूंखे माफ़ी ॾे। ॾाढो हिनखे ॾुख थियो। हिनखे जेॾीमहिल उहो वक़्तु यादि ईंदो हो जॾहिं रब हिन ते राज़ी हुयो, रब जूं हिन ते महिरबानियूं हुयूं, त हे बाक़ाइदे तड़पंदो हो। त उहो बि वक़्तु हुयो जो मां दुआ घुरंदो हुउसि त मुंहिंजी दुआ क़बूल थींदी हुई। ककर मुंहिंजे मथां हलंदो हो। अॼु मुंहिंजी हीअ हालति आहे। उहे राति ॾींहं उन ते अफ़सोस पियो कंदो हो, परेशान रहंदो हो ऐं तौबा कंदो हो त मुंहिंजा मालिक मूंखां ख़ता थी वई आहे, मूंखे माफ़ु कर, मूंसां राज़ी थी, मुंहिंजा रब तूं मूंसां राज़ी थी। हिकिड़ी राति मतिलबु ॾींहं राति हिनखे इहा सोच हूंदी। हिकिड़ी राति हे इबादत करे ऐं इंसान आहे ज़ाहिर आहे निंड बि अचे थी, हीउ सुतो पियो हुजे त हिन ख्वाबु ॾिठो। ख्वाब में को माण्हू ॻाल्हाए पियो, आवाज़ु हिनखे आयो, ख्वाब में आवाज़ु आयो त जेकॾहिं तूं चाहीं थो त उहो साॻियो ककर तुंहिंजे ख़िदमत में अचे ऐं तुंहिंजूं दुआऊं क़बूल थियनि, त फिलाणे शहर में फिलाणो नाले सां हिकिड़ो बादशाह हुआ फिलाणे शहर में, उन ते वञु ऐं उनखे वञी दरख़्वास्त कर, उनखे वञी मिंथ कर त हू तुंहिंजे लाइ अल्लाह ताला खां दुआ घुरे। ख़ुदा उन नेक बाने जी दुआ जी बरकत सां तो मां राज़ी बि थींदो ऐं तोखे सभु शयूं वरी अता थी वेंदी। हे जीअं ख्वाब मां सुजाॻ थियो, उथियो, उन महिल ई हिन इंतज़ारु न कयो, उन महिल ई हिन पंधु शुरू कई। पहिरियों त कुल इहो कमु न पियो करेसि त छा हिकिड़ो वक़्त जो बादशाह ऐं उहो एॾो अल्लाह जो प्यारो बानो आहे, बादशाह थी जो मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो त मूंखे सभु कुझु मिलंदो, पर रब जूं हिकमतूं हुन रब पाण थो ॼाणे। हे पुछाऊं कंदो ऐं निकितो। हलो हलां पुछाऊं कंदो 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 नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ हे अची उन शहर में पहुतो जंहिं शहर जे बारे में हिनखे ख्वाब में चयो हुन, आवाज़ु आयो त उन शहर में उतां जो जेको बादशाह हुआ उन खां वञी दुआ घुराइजांइ। हे अची उन शहर में पहुतो। जॾहिं उन शहर में पहुतो त हिन पुछा कराई, शहर जे नाले जी बि ख़बर पियसि, बादशाह जे नाले जी बि ख़बर पियसि। ही माण्हुनि खां पुछाऊं कंदो कंदो बादशाह जो महल जेको हुयो, हे अची बादशाह जे महल वटि पहुतो त बादशाह वटि वञा, बादशाह खे मिंथ कयां त बादशाह मुंहिंजे लाइ दुआ घुरे। हे जेॾीमहिल बादशाह जे महल जे दरवाज़े ते आयो त ॾिठईं त महल जो जेको दरवाज़ो हुयो उन जे अॻियां हिकिड़ो ग़ुलाम, बादशाह जो ग़ुलाम, नौकर, उहो हिकिड़ी आली शान बादशाहनि जे शान जहिड़ी कुर्सी आहे, उन ते उहो नौकर वेठो। माण्हुनि ॿुधायसि त इहो बादशाह जो ग़ुलाम आहे ऐं हुनखे शाही वेस वॻा, आली शान पोशाक हिकिड़ी पातल आहे। अजब में अची वियो त ग़ुलाम जो ई हाल आहे त बादशाह छा हूंदो ऐं इहो बादशाह मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो त मुंहिंजी अल्लाह ताला मूं ते राज़ी थींदो। पर वरी बि इहा ई पियो सोचे त अल्लाह ताला जूं हिकमतूं हुन अल्लाह ताला पाण ई थो ॼाणे। मूंखे जेको हुकुम थियो आहे मूंखे उहो करिणो आहे, मूंखे इन ते नाहे सोचणो। हिन उन नौकर खे, ग़ुलाम खे अची ऐं सलाम कयो। ग़ुलाम हिन खे सलाम जो जवाबु ॾिनो। ग़ुलाम हिन खां पुछियो त कहिड़ी ज़रूरत आहे तोखे, कहिड़ी ज़रूरत लाइ तूं आयो आहे, कंहिं में कमु अथई, कहिड़े कम लाइ आयो आहे? हिन चयो त मां हिकिड़ो मज़लूम आहियां, मां पंहिंजो फ़रियाद खणी बादशाह वटि आयो, मूंखे बादशाह सां मिलाए, मां फ़रियाद खणी आयो आहियां बादशाह वटि त बादशाह मुंहिंजो फ़रियाद ॿुधी, मुंहिंजी दाद रसी थी। ग़ुलाम चयसि त अॼु त तूं बादशाह सां नथो मिली सघे,
अड़े बाबा बादशाह खे कहिड़ी को अॼोके दौर वांगुरु त मोकलूं त कोन हूंदियूं न। सो चवंदा हाणे बादशाह त आहे त मूंखे बादशाह सां मिलाए, मां अलाए किथां पंधु करे निकितो आहियां, मंज़िलूं कंदो कंदो अची पहुतो आहियां। हुन चयो ॿी ॻाल्हि न आहे, बादशाह हफ़्ते जो हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, उन ॾींहं ते बादशाह सॼी रयत जिन खे का तकलीफ़ हूंदी आहे, को फ़रियाद हूंदो आहे, का दाह कूक हूंदी आहे, त उहे बादशाह वटि खणी ईंदा आहिनि। उहो बादशाह हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे हफ़्ते जो, उन ॾींहुं बादशाह उन्हनि जा उहे फ़रियाद ॿुधंदो आहे ऐं बादशाह उते जो उते हुकुम बि जारी कंदो आहे। अॼु फलाणो ॾींहुं आहे ऐं बादशाह मुक़ररु कयो आहे फलाणो ॾींहुं इन फ़ैसिलनि ऐं इन फ़रियादनि ॿुधण जो, माना उन में ईअं सम्झ त वरी हफ़्तो फ्री अचे। सो तूं बाबा अॼु बादशाह सां कोन मिली सघंदे, बादशाह तुंहिंजो फ़रियाद ॿुधंदो, पर बादशाह जो ॾींहुं मुक़ररु थियल आहे, तंहिंजे करे तूं हिन महिल वञ, फलाणे ॾींहं ते तूं अचिजांइ। हिन चयो यार हे वरी कहिड़ो तरीक़ो, मां केॾी आस करे केॾी तकलीफ़ करे हिते पहुतो आहियां, कहिड़े क़िस्म जो बादशाह? बादशाह जो हाल इहो आहे जो रयत जो हाल कोन थो ॿुधे, रयत जे हाल लाइ बि हिन ॾींहं मुक़ररु कया आहिनि, रयत जी दाहन कूकुनि लाइ। पोइ हीउ एॾो अलाह जो वली हूंदो जो हिन जी दुआ क़बूल थींदी? ठीकु, आयो शहर में अची ऐं को मुसाफ़िर खानो हुयो, उते अची रहणु लॻो, ॾींहंनि जो ॻणणु लॻो, ॾींहंनि जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर उहो ॾींहुं थियो जंहिं ॾींहं ते ग़ुलाम चयोसि त हिन ॾींहं ते बादशाह फ़रियाद ॿुधंदो। आख़िर उहो ॾींहुं अची थियो, हे आयो। जेॾीमहिल आयो ॾिसे त बादशाह जे महल ते जेको दरवाज़ो आहे जिथे ग़ुलाम उन ॾींहुं वेठो, अॼु वॾी रश हुई, माण्हुनि वॾी माण्हुनि जी रश हुई। सभु हिन इंतज़ार में आहे त बादशाह असांखे अंदरि घुराए, असांखे इजाज़त मिले त असां अंदरि वञूं। माना अॼु फ़रियादियुनि जो ॾींहुं जो हुयो त अॼु माना टोटल फ़रियादी आया। हे बि अची पासो वठी उते बीह रहियो, हे बि उते पासो वठी बीह रहियो। अञा घड़ी गुज़री त बादशाह जो वज़ीर, माण्हुनि ॿुधायोसि, हेत न खे त ख़बर न हुई, माण्हुनि ॿुधायोसि बादशाह जो वज़ीर उहो ॿाहिरि आयो। वज़ीर जो बि न ॾिठो त निहायत शानदार लिबास पातल हो वज़ीर खे। वज़ीर जे अॻियां पोयां जीअं बादशाह सां गॾु हूंदा आहिनि न, ईअं वज़ीर जे अॻियां पोयां नौकर चाकर ऐं ग़ुलाम हुयो। जीअं बादशाह जे अॻियां पोयां नौकर चाकर हूंदा आहिनि, ईअं वज़ीर जे पोयां। वाह जो मुल्क आहे, ग़ुलामनि जो एॾो मान, वज़ीरनि जो एॾो मान। वज़ीर आयो, वज़ीर माण्हुनि जे अॻियां बीह ऐं वज़ीर वॾे आवाज़ में चयो त जेके बि फ़रियादी आहिनि उहे दाह कूक खणी आया आहिनि, जिन खे जेका बि तकलीफ़ आहे सभु अंदरि अचो। सभु माण्हू, दरजो खुलियो त सभु माण्हू अंदरि विया, हे बि हुननि सां गॾु। ॾिसे साम्हूं बादशाह वेठो, बादशाह वेठो आहे, पासे खां बादशाह जा ॿिया जेके अमीर हुया, हाजिब हुया, उहे बि कुर्सियुनि ते वेठा। हाणे वज़ीर जेको हुयो, उहो वज़ीर हिकिड़े हिकिड़े माण्हू खे वठी बादशाह जे साम्हूं पेश पियो करे। बादशाह जे साम्हूं पेश पियो करे, उहो माण्हू फ़रियाद बादशाह जे अॻियां पेश पियो करे, बादशाह उन महिल हुकुम जारी पियो करे। ईअं हिकिड़ो हिकिड़ो माण्हू वज़ीर पेश पियो करे। तव्हां त हिन जो बि वारो आयो, हिन जो वारो आयो। वज़ीर हिन खे ॿांह खां वठी बादशाह जे साम्हूं पेश कयो। जीअं बादशाह जे साम्हूं पेश कई त बादशाह हिन खे ॾिठो। बादशाह जी जीअं हिन ते नज़र पई त बादशाह हिन खे चयो त मरहबा ओ ककर वारा, तूं वेह जेसिताईं मां वांदो थियां। भली करे आई ककर वारा, तूं फ़िलहालु वेह जेसिताईं मां वांदो थियां। बादशाह जो हिन खे चयो त हे हाणे अजब में अची त ख्वाबु सचियो आहे। न त बादशाह खे कीअं ख़बर पई? न कॾहिं बादशाह वटि मां आयो हां, बादशाह खे ऐं सो बि मुंहिंजी ककर जी बादशाह खे कीअं ख़बर पई? सम्झी वियो त बराबरि बादशाह में का मणिया आहे। ज़ाहिरी ॾेख वेख जो ॻाल्हि न आहे। बादशाह जो को अहिड़ो अमल आहे जंहिंजे करे अलाह ताला हिन खे का उहा फज़ीलत ॾिनी।
हाणे बादशाह जी लाइ बि हिन जे दिलि में उहो इज़त ऐं एतिराम जाॻे। हाणे हे हिन खे बादशाह जो चए त पासे खां थी हे वेठो, माण्हू ॿिया हर को फ़रियाद पेश करे पियो। बादशाह हुननि जा फ़रियाद ॿुधंदो तां त सॼो हाल ख़ाली थी वियो। हाल जो ख़ाली थियो त बादशाह उथियो। अब ॿियो को आहे न, केर बि कोन्हे। बादशाह उथियो। बादशाह जो उथियो, वज़ीर अमीर ॿिया जेके बि हुया उहे आस्ते आस्ते ॿाहिरि निकिता। बादशाह हिन खे ॿांह खां पकड़ियो, हथ खां। बादशाह हिन जे हथु पकड़े, पंहिंजो हथ में हथु विधो। बादशाह हिन जो हिन खे पंहिंजे महल में वठी चई, हिन खे चई त हली आ। बादशाह हिन खे पंहिंजे महल में वठी, पंहिंजो जेको बादशाह जो ज़नानो महल हुयो ओॾे वठी। हे जीअं उते पहुता त उन महल जो दरवाज़ो जेको हुयो, उन महल जे दरवाज़े ते हिकिड़ो हबशी कारो ग़ुलाम उहो बीठो, पर उन जो बि शान हो साॻियो। शानदार कपिड़ा, हथियार, ज़रहूं, तीर कमान, बाक़ाइदे अॾे शान मान सां उहो हबशी कारो ग़ुलाम उहो बि बीठो। उन जीअं बादशाह खे हिन सां गॾु ॾिठो ऐं बादशाह खे ॾिठईं त हुन तकड़ में महल जो दर खोलियो। बादशाह हिन खे हथ खां ई वठी अंदरि महल में आयो। थोरो अॻिते हलिया त नंढो दर आयो, नंढो दर आयो। जीअं महलनि जा दर वॾा था थियनि, ईअं नंढो हिकिड़ो दर आयो। बादशाह उहो पाण पंहिंजे हथनि सां दर खोलियो। बादशाह उहो दर पंहिंजे हथनि सां पाण खोलियो। हिन खे साॻियो वठी आयो। जीअं हाणे अंदरि आया त हिन जो वात गोदो थी वियो त हे छा, हेॾो महल बंगला ऐं ही वरी छा, ओ जीअं न को खंडर हूंदो आहे, को बंगलो ड्रथल हुजे, का पुराणी जाइ हुजे, माना अहिड़ो हुजे, सफ़ा खंडर चौधारी, माना माहौल अहिड़ो हुजे। बादशाह हिन खे हथ खां ई वठी वरी हिकिड़ी कोठड़ीअ में वेठी। जीअं हे ॿई उन कोठड़ी में पहुता त हिन ॾिठो उन कोठड़ीअ में त कुंड में मुसलो पियो, निमाज़ जो लोटो पियो ऐं खजीअ जा पन उहे पिया। जीअं हिते पहुता त बादशाह पंहिंजा बादशाही जेको वॻोसि, बादशाह उहो पंहिंजो बादशाही वॻो लाथो, कपिड़ा मटाए। उहे कपिड़ा लाहे ऐं बादशाह हिकिड़ो अछो पर सोट्री बि पर जीअं ॻूण थिए अहिड़ो हिकिड़ो बादशाह जुबो पातो ऐं हिकिड़ी सोट्री टोपी बादशाह पाती। शाही लिबास लाहे बादशाह उहे कपिड़ा पाता। उहे कपिड़ा पाए बादशाह उते वेठो। हिन खे चई त हाणे तूं बि वेह। हे परेशान हुजे त छा, पर सम्झे पियो त बादशाह कंहिं वॾी मंज़िल ते पहुतल आहे, वॾी मंज़िल ते पहुतल। हीअ अञा इन सोच में ई हुयो त बादशाह हिकिड़ी औरत जो नालो वठी ऐं बादशाह हुनखे सॾु कयो। औरत जो नालो वरितो बादशाह हुनखे सॾु कयो। उहा बादशाह जी घरवारी मलका हुई, राणी हुई। बादशाह जीअं हुनखे सॾु कयो त हुन जी चयो। बादशाह हिन खे उतां ई चयो त तोखे ख़बर आहे त अॼु असांजो महिमान केरु आहे? अॼु वॾो हिकिड़ो अज़ीम महिमान असां वटि आयो अथई। त घरवारी उतां ई बादशाह खे चयो त ओ ककर वारो आहे छा? बादशाह चयसि हा हली आ, इन खां परदो न कर। हिन फ़क़ीर जा ताक़ वॼी आहे त भला बादशाह त बादशाह, पर बादशाह जी घरवारी उहा बि एॾी पोतल।
न ॾिठई न वाइठई न मुंहिंजी ख़बर। बादशाह रुॻो ईअं चयो अथसि ॼण हिननि खे ख़बर ई त कोई इहो माण्हू अचिणो आहे ऐं मुंहिंजे सॼे राज़नि जी ॼण हिनखे ख़बर। त बादशाह थो चए सॼो महिमान आहे त चए थी त फिलाणो ककर वारो आहे छा। बादशाह चयसि अचु इन खां परदो न कर। बादशाह जो हिनखे इहो चयो त उहा औरत अंदरि टपी आहे। हीउ बीठो साम्हूं हिनजे जीअं आई हिन ॾिठो जीअं जन्नत जी हूर चइजे, जन्नत जे हूरुनि जो जीअं बयानु कंदा आहिनि बराबरि अहिड़ी चेहरे मां नूर पियो बरेसि। पर जहिड़ा बादशाह खे सोटी कपिड़ा पातल त बादशाह जी घरवारी हुन राणीअ खे हिन ॾिठो त हिनखे बि साॻा बादशाह जहिड़ा ई सोटी कपिड़ा पातल हुजनि। निकाब हुयुसि सोटी, पर बादशाह जो चएसि त परदो न करंदो, निकाब लथल हुयुसि पर उहो बि सोटी। हाणे राणी बाई हे ॿुॾतर में हुजे त हीउ छा आहे। बादशाह चएसि त अदा तूं मुंहिंजो किसो ॿुधणु थो चाहीं या जंहिं कम लाइ आयो आहियां त मां तुंहिंजे लाइ दुआ कयां ऐं तूं वञ। हल माना इहा बि हिनखे ख़बर आहे त मां छो आयो, भला इहा त ख़बर खणी पएसि त हेॾो अलाह ताला जो राज़ पोइ हुयुसि ककर बि हिनजे मथां। पर हिन महिल हिनखे इहा बि ख़बर पइजी वई आहे त हाणे इहे सभु शयूं खसिजी वयूं आहिनि। ऐं जीअं ख़्वाब में हुकुम हुयो त दुआ घुराइण वञी बादशाह खां, त बादशाह खे इहा ई ख़बर आहे त हीउ दुआ घुराइण लाइ मूं वटि आयो आहे। बादशाह चएसि तूं मुंहिंजो किसो ॿुधणु थो चाहीं या जंहिं कम सां आयो आहियां त मां तुंहिंजे लाइ दुआ कयां त तूं वञ। हे परेशान थी वियो, हिन खां ईअं ज़बान न पई हिनजी हले, हैबत थी वई हिनखे। नेठि बादशाह खे चई त न मां तुंहिंजो किसो ॿुधणु थो चाहियां, मुंहिंजो कमु बि थिए पर पहिरियों मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए त हीउ रब तो ते हेॾो राज़ जेको कयो आहे त हीउ छा आहे, मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। बादशाह चएसि त हीअ जेका हुकूमत ॾिसी थो न, हीअ हुकूमत मूंखे मुंहिंजो अबो बादशाह हुयो हितां जो, मुंहिंजो ॾाॾो बादशाह, मुंहिंजो ॾाॾो गुज़ारे वियो, मुंहिंजे पीउ बादशाही संभाली, मुंहिंजे पीउ खां पोइ मां बादशाही संभाली। माना ईअं सम्झी इहा बादशाही असांखे ख़ानदानी बादशाही आहे। ख़ानदानी विरासत में बादशाही मिलंदी आई आहे असांखे। मुंहिंजो जॾहिं वारो आयो, मां जॾहिं बादशाह थियुसि बाबे जे गुज़ारे वञण खां पोइ, त अलाए छो अलाह ताला मुंहिंजे दिलि में हिन बादशाहीअ लाइ नफ़रत विझी छॾी। ॼण मां राज़ी न हुयुसि त हीअ बादशाही मूंखे मिले, मां ॼण राज़ी न हुयुसि। पर इहो आहे त ख़ानदानी विरासत जो हुई, मूंखां सवाइ ॿियो को संभालण वारो न हो। न त मुंहिंजी दिलि त इहा पई चए त दुनिया वञी घुमां, छॾे ॾियां हिननि खे, रहत खे छॾे ॾियां, हुकूमत खे छॾे ॾियां, पंहिंजी ज़िंदगी इंजॉय कयां। पर पोइ इहो ई दिलि में थियो त अबनि ॾाॾनि जी ईअं सम्झो त हिकिड़ी मीरास आहे ऐं अलाह ताला मूं ते हिकिड़ी ज़िमेवारी रखी आहे। अलाह ताला मूं ते हिकिड़ी ज़िमेवारी रखी आहे, भला जे मूंखे इहा ज़िमेवारी अलाह ताला ॾिनी आहे त मां हिन ज़िमेवारी खां भला हूअं खणी शौक़िया पियो कयां, शौक़ु हुजे हा, पर बसि हाणे ज़िमेवारी सम्झी ऐं मां हिनखे निभायां, दिलि न लॻायां, बसि पंहिंजी ड्यूटी सम्झी ऐं मां कयां। ईअं न थिए त मुल्क में फितना फ़साद थियनि, लाक़ानूनियत थी वञे, ज़ुल्म ज़्यादती थी वञे। सो उन जे करे मां बादशाही संभाली ऐं इहा बादशाही हलाइण लॻुसि। मां पाण त बादशाही लिबास पायां पियो, पर पंहिंजे नौकरनि खे बि
तूं ॾिसी आई त मां बाक़ाइदे मान शान ॾिना आहिनि पंहिंजे नौकरनि खे, उन्हनि खे बि बाक़ाइदे मां पंहिंजी इज़त ॾिनी आहे त जीअं आम माण्हू या लोफर जेको आहे ॾोहारी माण्हू आहे उहे उन्हनि खां बि ड्रिजनि, रुॻो मूं बादशाह खां न ड्रिजनि पर उन्हनि खां बि ड्रिजनि। ऐं वॾी ॻाल्हि त जेकॾहिं मां हिननि खे एॾो नवाज़ींदुसि, हिननि खे मां एॾो नवाज़ींदुसि, मां हिननि खे एॾी इज़त ॾींदुसि त हे बि पंहिंजी ड्यूटी सही कंदा, नेक माण्हुनि खे तंग न कंदा ऐं जेके शरीयत जा हुकुम आहिनि उन्हनि ते हलंदा। सो उन खां पोइ हुकूमत जा कमकार करे पोइ जीअं मां वांदो थींदो हुअमि त अची मां हे आहे मुंहिंजो कमिरो जेको ॾिठी, पोइ मां हिते अची पंहिंजा इहे कपिड़ा जेके बादशाही कपिड़ा आहिनि उहे लाहींदो हुअमि। हे जेके कपिड़ा ॾिसींदो मां इहे पाईंदो, तो पाण ॾिठो। ऐं हीअ जेका मुंहिंजी ज़ाल आहे इन खे बि ॾिठी, इन जो बि बादशाही वेस वॻनि सां बादशाही अयाशीअ सां इन जो बि वास्तो कोन्हे। हीअ मुंहिंजी सौट आहे, मुंहिंजी ज़ाल बि थिए ऐं असल में मुंहिंजी सौट बि आहे। हीअ मूंसां हर कम में गॾु हूंदी आहे। मां जीअं हिन सां इहा बादशाहीअ वारी सलाह कई त हिन मूंसां हर हाल में मूंसां हिन साथ ॾिनो। अलाह ताला जी इबादत में बि हीअ मुंहिंजी मदद कंदी आहे। ॾींहं जो तूं ॾिसी आई मां हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं रहत जा आहिनि ॿुधंदो हुअमि, बाक़ी न त मां छा कंदो हुअमि जो मां ऐं मुंहिंजी घरवारी इहे खजीअ जा पन ॾिसी थो, इन खजीअ जे पननि मां ठाहींदा आहियूं। खजीअ जे पननि मां ठहंदा आहिनि, विञणा ठहंदा आहिनि, मिसाल दॿकियूं वग़ैरह ठहनि थियूं, तॾियूं ठहनि थियूं, मुसला वग़ैरह ठहनि था इन खजीअ जे इन मां पननि मां। सो चई त असां पोइ ॾींहं ॿई ज़ाल मुड़ुस गॾिजी इन खजीअ जे पननि मां कुझु ठाहींदा आहियूं। ॾींहं जो असांखे रोज़ो हूंदो आहे, पोइ राति जो जेको इफ़्तारी थींदी आहे उन जे लाइ जेको ठाहींदा आहियूं उहो बाज़ार में खपाए, उन मां सामान वठंदा आहियूं इफ़्तारीअ। बादशाही ख़ज़ाने मां इफ़्तारी न कंदो आहियां, बादशाही ख़ज़ाने मां पंहिंजे महिनत सां जेको कंदो आहियां इफ़्तारी मां उन सां कंदो आहियां। ऐं 40 साल मूंखे हिन हाल में थिया आहिनि, मूंखे 40 साल हिन हाल में थिया। मूंसां घरवारी बि इन हाल में गॾु आहे, मूंखे 40 साल बादशाही कंदे ऐं हीउ जेको कमु कयां थो मूंखे 40 साल थिया। हाणे असांजो हाल त इहो, मुंहिंजो किसो त इहो। हाणे असां पंहिंजो कमु करे छॾियो आहे, तूं जे असां सां गॾु हली त इहे असां जेके कुझु शयूं आहिनि त इहे शयूं खपायूं, सामान अहिड़ो वठूं त पोइ इफ़्तारी कयूं त तूं बि असां सां गॾु इफ़्तारीअ में शरीक। ऐं मुंहिंजी त सलाह इहा आहे, दिलि चवे थी त राति तूं असांजो महिमान थी, सुभाणे जेका तुंहिंजी हाजत आहे अलाह कंदो त उहा पूरी कंदासीं इनशा अल्लाह, पोइ तूं पंहिंजे मुल्क हली वञ। चई मां बराबरि सफ़ा ईअं सम्झो त हिन जी अक़ीदत में अची वियुसि। मां ॾिठो त अहिड़ा बि अलाह जा बाना आहिनि जिन खे माण्हू दुनिया जे पोयां ऐं हे दुनिया खां बेज़ार। मां पाण चए त न, मां राति बि न वटि रहां, मां हिन ॾींहुं ॾींहुं त ॾिठो आहे पर मां हिन ॾींहुं राति बि ॾिसी। चई हिननि ठाहिया पिए, हिते शाम थी हिकिड़ो ग़ुलाम आयो, हिन ॿिन्ही जेके ज़ाल मुड़ुस आहिनि उन खजीअ जे पननि मां जेको सामान ठाहियो उहे हुनखे ॾिननि। उहो बाज़ार में वियो, वञी हिन उहे खपाया। जेके पैसा मिलियसि उन्हनि मां हिन मानी बि वरिती ऐं भाॼी बि वरिती ऐं ॿियो बि कुझु सामान जेको ज़रूरत जो हुयो उहो सामान वठी घर आयो। अज़ान आई, हिननि इफ़्तारी कई, मां बि हिननि सां गॾु मानी खाधी। कचहरीअ में वेठा हुआसीं, सोमहणी जी निमाज़ड़ी पढ़ी, मिसाल सोमहणी खां पोइ सुम्ही पियासीं, पाण बि सुम्ही पिया, मां बि सुम्ही पियो।
आधी राति थी त खड़के ते ॾिठुमि त हे ॿई उथिया ज़ाल मुड़ुस, ॿई ज़ाल मुड़ुस उथिया। ॾिसां त ॿई ज़ाल मुड़ुस वुज़ू करे उते ई निमाज़ पढ़ण लॻा। निमाज़ पढ़ण लॻा, चई मूंखे निंड पई अचे, मूंखे निंड पई अचे। हे ॿई ज़ाल मुड़ुस पे निमाज़ पढ़ियनि, ईअं घड़ी सुजागी थिए, वरी ॾिसां त हे साॻो उन निमाज़ में तां त सुबुह थियो। सुबुह थियो, बादशाह मूंखे चए त उथ, जंहिं कम सां तूं आयो आहे त तुंहिंजो कमु कयो। चई मां उथियुसि। बादशाह उते ई मुसले ते वेही, बादशाह उते ई मुसले ते वेही ऐं बादशाह ईअं दुआ जा हथ मथे कयां त मुंहिंजा मालिक, तुंहिंजो हीउ बंदो तोखे अर्ज़ु थो करे त हिन जो ककर हिन खे वरी अता कर। तूं हर शइ ते कुदरत, तूं क़ादिर आहीं, तूं कुदरत रखी। ओ मुंहिंजा मालिक, तूं हिन जी दरख़्वास्त मंज़ूरु कर, हिन जो ककर हिन खे वापसि। चई बादशाह ईअं पियो चए, हिन जी घरवारी पोयां आमीन पई चए। बादशाह दुआ पियो घुरे, हिन जी घरवारी पोयां आमीन पई चए। तां त मूंखे चवनि त ॿाहिरि निकिरो। जीअं ॿाहिरि ॾिठुमि त साॻो ककर मथे आसमान ते बीठो, मुंहिंजे मथां साॻो ककर मुंहिंजे मथां बीठो। बादशाह मूंखे चए त भाउ मुबारक हुजे, मुबारक हुजई, तुंहिंजो कमु थी वियो। मां ॾाढो ख़ुशि थियुसि। पोइ मां बादशाह खां मोकिलायो, ॿिन्ही खां मोकिलायो ऐं रवानो थियुसि। जीअं वञे पियो, चई जीअं वञा पियो त उहो ककर साॻो मुंहिंजे, जीअं अॻ में मुंहिंजे मथां हलंदो हो,